तू चओ न लुछां तू चओ न कुछां तू चओ न लुछां तू चओ न कुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो तूं कंहिं जा सिर धार कंदे इंसान हज़ारे मान रुगो। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद मां सिंध जी मज़लूम न्याणी साहिब मासगर चांडियो हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजनि गैरतमंद सिंधी भाइरनि सां मुखातिब आहियां। जीअं त मुंहिंजे चाचे शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो ऐं उनजे दोस्त भुट्टो मीरजत जे क़त्ल खे 1 महीनो 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। मेहर पुलिस मूंखां मेहर थाणे अॻियां जेको मूं धरणो हयो हुयो उन में 10 ॾींहंनि जो टाइम वरितो हुयो, पर हिन महिल मुंहिंजे चाचे जे क़त्ल खे 1 महीने खां बि मथे टाइम थी चुको आहे। पुलिस हिन महिल ताईं कातिलनि मां हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो ऐं उल्टो कातिलनि मां 2 कातिल आहिनि, मंज़ूर मीरजत ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा मीरजत, जेके SSP दादू DSP मेहर ऐं SHO मेहर खे ॻरी रिश्वत एवज़ पंहिंजा नाला कढाइण जे चक्कर में आहिनि। मां हिन वीडियो जे थ्रो ग़ुलाम मुस्तफ़ा मीरजत ऐं मंज़ूर मीरजत सां पुण मुखातिब आहियां त जेसिताईं मुंहिंजी सिसी में साहु आहे, जेसिताईं मां जीअरी आहियां, मां तव्हांखे हिन केस मां नाला कढण त छा, पर मां जेसिताईं तव्हां गिरफ़्तार नथा थियो, जेसिताईं तव्हांखे सज़ा नथी मिले, तेसिताईं मुंहिंजी जदोजहद जारी रहंदी। छो तव्हां मुंहिंजे चाचे खे नाहक शहीद कयो आहे, तव्हां असांजो बेड़ो नाहक उजाड़ियो आहे। मां मूंसां सिंध जो हर गैरतमंद पुट गॾु आहे, जेसिताईं मूंसां सिंध जो शौर गॾु आहे, सिंध जा गैरतमंद पुट गॾु आहिनि, त तव्हां सलाखनि जे पोयां हूंदव। मां कंहिं बि सूरत पंहिंजे चाचे जे खून सां दगाबाज़ी नथी करे सघां, को बि सौदो न थींदो, कुझु बि न थींदो। मुंहिंजे चाचे जा कातिल ग़ुलाम मुस्तफ़ा मीरजत ऐं मंज़ूर मीरजत गिरफ़्तार थींदा। मां 4 जुलाई ते इंडस हाईवे मेहर ब्लॉक कंदमि। उन में सिंध जे शौर, सिंध जे गैरतमंद पुटनि खे मुंहिंजी हिकिड़ी अपील आहे त मुंहिंजो साथ ॾियो। ऐं मां मेहर पुलिस खे बि इहो ॿुधाइण थी चाहियां त मुंहिंजे हिन एहतजाज में तव्हां मूंखे भली लठियूं हणी उथारिजो, भली गोलियूं हणी उथारिजो, पर जेसिताईं मुंहिंजे चाचे जे कातिलनि खे गिरफ़्तार न कंदव, तेसिताईं मां उतो हटण वारी न हूंदमि।